أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولسوف يؤتيك ربك فترضى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा खैरो अज जी हिन महफिल जो उन्वान है शफीउल मुज़निबीन यानी गुनाहन जी शफाअत करण वारो या मञल हकीकत ऐं असां अहले सुन्नत जो ईमान ऐं अकीदो आ त असां जो नबी मदीने वारो साईं गुनहगारन जो शफाअत करण वारो आ जेको इन अकीदे के न मञे जेको इन अकीदे के तस्लीम न करे वो सुन्नी बनाए अहले सुन्नत जो अकाबिर असागिर उलमा फुकहा सूफिया मुफस्सिरीन मुहद्दिसीन औलियाए कामिलीन हत्ता के सहाबा ताबईन तबअ ताबईन अग्या पोया सभनी जो मुत्तफिक अकीदो आ त मदीने वारो साईं क़यामत जे ॾियारे पंहिंजे उम्मत जो शफाअत करण वारो इन अकीदे के सिर्फ खारजी मुअतज़िली बद मजहब ऐं मनहूस माण्हू इन अकीदे जो मुनकिर हुंदो आ बाकी सारी उम्मत मञे थी त मोहम्मद मीर शफाअत जो ताजदार अड़े न था ॻाल्हायो अल्लाह ज़बानूं त ॾिनियूं अथव क्यारी वारा मदीने वारे जी वाखाण थिए त दिल खोले चओ सुभान अल्लाह खुदा खुश कंदो मां मदीना मुनव्वरा में हुयुसि हिकड़ो माण्हू मूंखे मिलियो हुयो सिंध जो पर रहंदो हुते आहे जिते में हरम नबवी में मूंखे मिलियो मूंखे चई त दिलबर साईं तूं आई मूं पहिरियों भेरो ॾिठो हुन बि शायदि मूंखे पहिरियों भेरो ॾिठो चई मां तुंहिंजी तकरीरूं ॿुधियूं आहिनि माण्हुनि खे चवंदो ही त नबी शफाअत कंदो मदीने वारो सिफारिश कंदो हुज़ूर असांखे बचाईंदा तूं माण्हुनि खे गुमराह थो करे माण्हुनि खे चओ त वञी अमल कनि मथां नबी जे आसरे वेठा हुजो नबी कोन छॾाईंदो मूंसां बस कई मूं हुनखे ॿाहिरि मूं हथ विधो मूं चयो किथे बीठो आहीं चई मस्जिद नबवी में रसूलुल्लाह जे हरम में मूं चयो हली आ वठी वियोसांसि मस्जिद नबवी शरीफ़ जो अंदर जेकी पुरानी मस्जिद वरी नई तोसी आ उन्हें में दरवाजा सुनहरी ठहियल है हिकड़े दरवाजे ते हिकड़ी हदीस लिखी पई आहे अॼु ताईं मौजूद आहे हदीस जा लफ़्ज़ आहिनि इन शफाअती यौमल क़ियामत हक़्क़ुन क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शफाअत बरहक़ सच थींदी फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन जेको मुंहिंजी शफाअत नथो मञे इहो शफाअत जो हक़दार बि न आहे शफाअत थींदी पर थींदी उन जी जेको शफाअत खे मञंदो मूं चयो निभागा हेड़े दर ते आयो ही तब निभाग नथो छॾई मदीने वारे जी ही हदीस तुझे पापल लिखी आ मूं न लिखी आ
तुझे बापन लिखी आ या अञा ती लिखी पई आ पढ़ अखियुनि सां ॾिस लिखियो पियो आहे मदीने वारे जो फरमान आहे साईं जन फरमाए त क़यामत में मुंहिंजी शफ़ाअत पर थींदी ज़रूर थींदी पर शफ़ाअत कंदुसि उन जी जेको मञंदो जेको मञे नथो उनजी शफ़ाअत थींदी बि कोन मुझे निभागा तू मनी कोन तो तुझी थींदी भी कोन असा यूं मञण वारा मदीने वारो असा जी शफ़ाअत कंदो मुझे अञा तो के कुरान मुंह ते घुमाया हेॾिया वरी वठी वियो सां ॿिए दरवाज़े ते उन दरवाज़े ते वरी ॿी हदीस उहा अॼु ताईं बि लिखी बीठी आहे अलाह सभिनी खे मटियारी वारा दीदार कराईंदो अलाह कंदो मदीने वेंदो ये अरबी पढ़ियल आहियो त ख़ुदि पढ़जो न त को पढ़ियल हुजे न उन खां पढ़ाइजो इहा हदीस उते अॼु ताईं लिखी पई आहे मदीने वारे साईं फरमाए त शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शफ़ाअत मुंहिंजी उम्मत जे कबीरनि गुनाहनि जे लाइ बि हूंदी कबीरा गुनाह हूं तो गुनाह घणा आहिनि पर कबीरा वॾा गुनाह 7 आहिनि घणा वॾा गुनाह घणा आहिनि 7 आहिनि अल्लाह सां शिरक करणु वॾे खां वॾो गुनाह ॿिए नंबर ते क़त्ल नाहक कंहिंखे मारणु वॾे खां वॾो गुनाह हुआ टे नंबर ते पीउ माउ जी बेफ़रमानी करणु वॾो गुनाह हुआ जादू करणु जादू कराइणु वॾो गुनाह हुआ इस्लाम ऐं कुफर जी जंग लगे उन्हें मां पुठी ॾेई भॼण इहो 5 नंबर वॾो गुनाह हुआ थाड़ो हणण 5 वॾो 6 वॾो गुनाह थाड़ो हण फुर करण अबे अमड़ जी बेफरमानी करण ये 7 कबीरा गुनाह आहिनि वॾा गुनाह आहिनि मदीने वारे जी हदीस मस्जिद नबवी में लिखी बीठी आहे त कबीरन गुनाहगारनि जे लाइ मां मोहम्मद सिफारिश खपेव शुभात मदीने वारे जी सिफारिश खपेव कंहिंखे खपे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह पर उन सिफारिश जे लाइ शर्त आहे त मञे तस्लीम करे त मदीने वारो शफ़ाअत कंदो समझो था न जेको मुस्तफा करीम जी शफ़ाअत के मञे थो इहो इन शफ़ाअत जो हक़दार आहे जेको शफ़ाअत मञे नथो इन जी शफ़ाअत थींदी बि कोन चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह जने क़यामत जो ॾियारो थींदो यौम यफिरुल मरउ मिन अखी क़यामत जे ॾियारे भाउ खां बेज़ार थी वेंदो पीउ पुट खां बेज़ार हूंदो मां पंहिंजे बच्चनि खां बेज़ार हूंदी यार पंहिंजे यारनि खां बेज़ार हूंदा को कंहिंजी रड़ न ॿुधंदो को कंहिंजो वाको न सुणंदो को कंहिंजी मदद न कंदो हर कंहिंखे पंहिंजे सिर जी लॻल हूंदी हर को चाहींदो त आऊं बचां मां पंहिंजे थञ प्याक बचो हुजे चवंदी त पेरनि जे हेठों रखां पेर था सड़नि ज़मीन ट्रामे जी आहे सिज निराठ जेतिरो क़दुरु मथों आयो आहे तपशा गरमाइशा मां पंहिंजे बच्चे खे चवंदी पेरनि जे हेठों रखां मुंहिंजा पेर सड़नि खां बचनि मां जी ममता मोकिलाए वेंदी पीउ जो प्यार मोकिलाए वेंदो को कंहिंजो यार मददगार न हूंदो हर को पंहिंजे सिर बचाइण में हूंदो
हत्ता के अल्लाह जा वली सिद्दीक शहीद उन्हन के भी पंजे सिर जी हुंदी ऐसी तई जो नबी रसूल उलुल अज़म पैगंबर उहे बचोंदा नफ्सी नफ्सी इज़हबू इला खैरी मुखे मुझे सिर जिया वञो के बेड़े आ तव्हांजी मदद नथो करे सघां को हिकिड़ो न हूंदो जेके ॿिए जो ख़्याल हुजे बस जे उहा ज़ात हूंदी त मुंहिंजे दिल पर मोहम्मद जी ज़ात मुंहिंजो लजपाल नबी उन ॾींहं ते जॾहिं हड़ई नफ़्सी नफ़्सी बोलींदा मदीने वारो चवंदो उम्मती 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 सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या कंहिंखे जुर्रत न हूंदी रब जे अॻियां ॻाल्हाइण जी क़ुरान मंज़िल यशफउ इंदहु इल्ला बिइज़्नि केरा जेको अल्लाह जे साम्हूं ॻाल्हाए सके सवाइ उन जी मोकल जे जंहिंखे रब मोकल ॾींदो इज़्न ॾींदो इजाज़त ॾींदो उहो अल्लाह जे अॻियां ॻाल्हाए सघंदो ऐं मदीने वारे साईं फरमायो त अना अव्वलु शाफ़ सभिनी खां अव्वल रब वटि ॻाल्हाइण वारो जेके इज़्न ॻाल्हाइण जो हूंदो जेको रब जे अॻियां सिफारिश करण वारो सभ खां अव्वल हूंदो साम्हूं मोहम्मद जी ज़ात सभिनी खां अव्वल मां सिफारिश करण वारो हूंदुसि व अव्वल मुशफ़ा ऐं सभ खां अव्वल जंहिंजी शफ़ाअत क़बूल कई वेंदी उहा ज़ात मोहम्मद जी हूंदी चो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह रब जी ज़ात जो फ़ाइदो आ कुरान में ऐलान वल सौफ युतीक रब्बुक फतरदा ऐं अलबत जल्द ॾींदो तोखे रब तुंहिंजो हे नबी ओ सुणा जल्द तुंहिंजो रब तोखे ॾींदो फतरदा एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे ओ मुंहिंजा हबीब तुंहिंजो रब तोखे ॾींदो छा ॾींदो केतिरो ॾींदो कीअं ॾींदो कहिड़ी शइ ॾींदो तवज्जो आहे मां तोखे ॾींदुसि मां फ़कीर खे सॾु करे चवां हमेशा थी नालो मोहम्मद हनीफ खे चवां मोहम्मद हनीफ तोखे मां ॾींदुसि सोचींदो अलाए साईं छा ॾींदो पैसा ॾींदो अलाए फैज़ ॾींदो ॾींदो अलाए कपिड़ा ॾींदो अलाए चादर ॾींदो अलाए छा ॾींदो सुवाल आहे न अल्लाह फरमाए त महबूब तोखे ॾींदुसि मौला छा ॾींदे कीअं ॾींदे केतिरो ॾींदे ॾियण जूं शयूं जुदा ॾियण जा अंदाज़ जुदा के शयूं ॻणे ॾिबियूं आहिनि के शयूं तोरे ॾिबियूं आहिनि के शयूं मापे ॾिबियूं आहिनि के शयूं कच्छे ॾियण जा अंदाज़ जुदा आहिनि
ॾियण जा वट तोरा बि जुदा आहिनि अन्न तोरण जी साहिमी जुदा है सोन तोरण जी ताराज़ी जुदा अन्न तोरण जे लाइ वट जुदा आहिनि तोरा जुदा आहिनि वरी सोन जा वट भी जुदा आहिनि समझो था नथा समझो मुंहिंजा दोस्तो ॾियण जा अंदाज़ जुदा आहिनि अल्लाह तो फरमाए वल सौफ युतीक हबीब जल्द तोखे ॾींदुसि मौला छा ॾींदे कीअं ॾींदे केतिरो ॾींदे घणे ॾींदे तोरे ॾींदे मापे ॾींदे कच्छे ॾींदे कीअं ॾींदे तुंहिंजे ॾियण जो अंदाज़ छा हूंदो रब फरमायो हबीब फतरदा जिन तूं राज़ी थींदे हाय 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 मटियारी वारा झूमी वञ फतरदा जे लफ्ज़ ते झूमी वञ फतरदा जो लफ्ज़ उम्मत जे लाइ वॾो सहारो वॾो आसरो हज़रत इमाम जाफर सादिक चो रज़ी अल्लाह ताला अन्हु असां नक्शबंदियुनि जो पीर असां हनफियुनि जो मुर्शिद इमाम माण्हू सॾाईंदा असां जाफरी आहियूं जाफर सादिक जो तरीक़ो सिखणो अथई असां खां अचे इमाम जाफर सादिक तो फरमाए ए दुनिया वारो ए मक्के वारो ए मदीने वारो तव्हां चवंदा आहियो पूरे कुरान में वॾी आसरे दिलासे ॾियण वारी हिकिड़ी आयत कहिड़ी ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत मां ना उमेद न थियो इहा आयत वॾी आस ॾींदड़ा उमेद ॾियारींदड़ा रब फरमाए ला तक़नतू मिन रहमतिल्लाह मुंहिंजी रहमत मां ना उमेद न थियो इहा वॾी उमेद आहे हज़रत इमाम जाफर सादिक फरमायो तव्हां सभिनी जी राय आहे त वॾी आस ॾियारींदड़ इहा आयत ला तक़नतू मिन रहमतिल्लाह पर असां अहल बैत था चऊं मोहम्मद जा बच्चा नबी जे घराणे वारा असांजो अक़ीदो आहे त पूरे कुरान में आस ॾियारण वारी आयत इहा आहे फतरदा मदीने वारा तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी रब रहमुर रहीमीन आहे पर जब्बार बि त आहे न कहार बि त आहे न क़यामत में जॾहिं कहारी ते ईंदो केरु ॻाल्हाईंदुसि नबी पिया ॾकंदा त केरु ॻाल्हाईंदो उन ॾियारे ते वॾी आस ॾियारण वारी आयत इहा आहे वल सौफ युतीक रब्बुक फतरदा ओ मदीने वारा तोखे एतिरो ॾींदुसि एसी ताईं ॾींदुसि ईअं ॾींदुसि फतरदा जीअं तूं राज़ी थी मुंहिंजा सोना मूंखे आहे तोखे राज़ी करणो जीअं तूं राज़ी थींदे तीअं ॾींदुसि एतिरो ॾींदुसि जंहिंमें तूं राज़ी थींदे छॾे इहा आयत नाज़िल थी असां बि सगोरा हबीबन जी खिदमत में हथ जोड़े अर्ज कयूं या रसूल अल्लाह अल्लाह त पंहिंजो कुरान में ऐलान करे छॾियो रब पंहिंजो ऐलान करे छॾियो त तोखे राज़ी कंदो रब जो ऐलान तोखे राज़ी सोना हाणे तव्हां बि त भला ॿुधायो न तव्हां कॾहिं रब को राज़ी रब त पंहिंजो ऐलान करे छॾियो महबूब अव्हां बि ॿुधायो पंहिंजे रब खां कीअं राज़ी थींदो कॾहिं राज़ी थींदो कहिड़े अंदाज़ में राज़ी थींदो
मदीने वारे फरमायो त बुधी छॾियो मां बि पंहिंजो ऐलान करे थो छॾियां जेसी ताईं मुंहिंजो हिकिड़ो उम्मती दोज़ख में हूंदो मां पंहिंजे रब खां राज़ी थींदुसि न जेसी सारी उम्मत खे छॾाए जन्नत ॾे न पुॼायां तेसी मां पंहिंजे रब खां राज़ी थींदुसि ओ अची अरबी जाम उकारींदो वल सौफ जुबैदो पारींदो अची अरबी जाम उकारींदो वल सौफ जुबैदो हा हा सुभान अल्लाह हिकिड़ी नात तव्हांखे बचे न क़यामत जे ॾिहाड़े में तव्हांजी सूरत न मटबी क़यामत में तव्हां मदीने वारे जे शफ़ाअत जा हक़दार थींदो चो चो अची अरबी जाम उकारींदो वल सौफ जुबैदो पारींदो वल सौफ जुबैदो पारींदो अची अरबी जाम उकारींदो वल सौफ जुबैदो पारींदो जिते नफ़्सी नबी पुकारींदा जॾहिं उम्मती उन्हनि खे संभालींदा ना कोन कहीं ॾे निहारींदा ना कोन कहीं ॾे निहारींदा पंहिंजी अरबी उम्मत सारींदो वल सौफ जुबैदो पारींदो पंहिंजी उम्मत अरबी पंहिंजी उम्मत अरबी वल सौफ जुबैदो पारींदो अची अरबी जाम वल सौफ जुबैदो पारींदो ओ अची ॾाढ़ी वारा सदको वञाए तोसां आया तोसां मां तुंहिंजे करे आयो आहियां मटारी ॿियनि जे लाइ न आयो आहियां तूं मूंॾे ॾिस रुॻे तूं होॾे न ॾिस बसि तोसां बि ॻाल्हाए मदीनो ॾेखारई तव्हांजी मोहबत में आहियां तव्हां वरी होॾे वेठा ॾिसो इहे मटियारी वारा रोज़ ॾिसंदा आहिनि मूंखे अॼु थो वल सौफ जुबैदो पारींदो है अची अरबी जाम उकारींदो वल सौफ जुबैदो पारींदो बिलाल के हुकुम थींदो बिलाल जन्नत जे ॾाचीअ जे पुठीअ ते चढ़ी बीहो जे हड़ई महशर वारा तोखे ॾिसंदे ओ ॾाचीअ जे पुठीअ ते बीही पांग चओ बिलाल जेॾीमहिल पांग चवंदो पोइ हड़ई महशर जे मैदान वारा हड़नी नबीअ जा उम्मती सभिनी जे वात में हिकिड़ो कलमो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हिते सभिनी उम्मतुनि जा कलमा जुदा आदम पंहिंजी कौम खे कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह नूह कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह इब्राहिम कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह मूसा कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ईसा अलैहिस्सलाम कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह पर उते सभिनी जो कलमो इहो हूंदो जेको मटियारी वारा तूं पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह
पुटा हड़ नहीं जैसे पान ते हिकड़ो कलमो हूंदो जेके हिते नथा पढ़न उहे हुते पढ़ंदा जेके हिते नथा मञन हुते मञंदा हिते आशिक ख़ुशीअ सां मञन था हुते वरी वर वकड़न वारन खे पातर सरब मञे मोचड़ो बि छटीह रखणो आहे न जेको सुख सां न सुधरंदो कुर्ब सां न सुधरंदो उनखे मोचड़ो सुधारींदो आहे तेॾी महिल वाहिदुल कहार जो डंडो जब्बारियत ऐं कहारियत जी दरबार हूंदी उन वक़्त में हुकुम थींदो बिलाल चढ़ नाचीअ जे मथां बांग चओ अॼु सारे हशर वारा जेसीं कलमो मुंहिंजे मुहम्मद जो न पढ़ंदा तेसीं हिसाब किताब न कंदा अल्लाह की कुर्सी लगंदी रब जी कुर्सी हुंदी रब जे कुर्सी जे सजे पासे ऐं अल्लाह जा ॿई पासा साॼा आहिनि मटियारी वारा तुंहिंजो हिकिड़ो साॼो आहे ॿियो खाॿो आहे अल्लाह जा ॿई पासा साॼा आहिनि रब जे अर्श जे कुर्सी जे साॼे पासे ॾो हिकिड़ो मक़ाम हूंदो ऊचो अर्फ़ आला मक़ाम हूंदो जिते हिकिड़ी ज़ात बीहंदी बसि ॿिए जी गुंजाइश न हूंदी किरोड़े अरबे खरबे मखलूक हूंदी पर मक़ाम महमूद ते सिर्फ हिकिड़ी ज़ात बीहंदी असा ऐं यबासक रब्बुक मक़ाम महमूदा उहा ज़ात मुंहिंजे मिठे मुहम्मद जे जेको मक़ाम महमूद ते फाइज़ थींदो न जेॾी महिल हुज़ूर ईंदा ओॾी महिल हर ज़बान ते मुस्तफ़ा जी वखाण हर ज़बान ते मदीने वारे जी तारीफ़ को चवंदो सुभान अल्लाह चेहरो त केॾो सुहिणो आहे को चवंदो अखियूं त मदीने वारे जूं केॾियूं वसीअ को चवंदो मुस्तफ़ा जो मक़ाम त केॾो आला आहे पर का ज़बान न बचंदी हर ज़बान ते मुंहिंजे मदीने वारे जेके हिते नथा मञनि न चिबा कयूं था वतन शिकिरियूं मुछड़ियूं कयूं था वतन मदीने वारे जी वाखाण थी थिए त मुंहं ते ॼण ॿार वॼी विया हाँ हिते नथो मञे न उते मञंदो सुभान अल्लाह जेॾी महिल मदीने वारो साईं मक़ाम महमूद ते फाइज़ थींदो बिलाल बांग चवंदो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह इशारो करे चवंदो इहो अथव मक़ाम महमूद ते वो का ज़बान न बचंदी पर हर ज़बान ते मदीने वारे वीर जी वाखाण हर बात में मदीने वारे साईं जी सिफ़त सना हुई होते अरबी जा मुकारींदो वल सौफ जो वायदो पारींदो जब्बार के हूं तो चला जते हर मन के हूं तो मलालू ते पो पढ़दो बांग बिलाल ते पो पढ़दो कलमो पाक पुकारी दो असी अहमद जा मुकारी दो हर को कलमो पाक पुकारी दो अच्छी अरबी जा मुकारी दो वला सौ बजो पारी दो जे सुजाग थिया हो तो मैं हिकड़ी हदीस पढ़ा जे सुजाग थिया हो तो हदीस पढ़ा या मैं घर में वापस खणी वञा ॿुधंदो दिल हाज़िर कयो तो मैं हदीस पढ़ा हथ मथे खणो जेके जागो था सुभान अल्लाह मदीने वाले साईं जी हदीस हाफ़िज़ अकबर तू ॿुधजाए मुझे सोने नबी जी हदीसा पेरी मां किताब जो हवालो ॾियण मता को चंडो वरी सुभाणे एतराज करे पहिरियों किताब अल माजमुल औसत इमाम तबरानी जो जिल्द 5 सफ़ो नंबर 203 ॿियो किताब है मजमउ ज़वाइद इमाम हैसमी जो जिल्द 10 सफ़ो नंबर 375 टियों किताब है शरफुल मुस्तफा जिल्द 5 सफ़ो नंबर 354 चौथों किताब अल इसाबा
तमयीज़ सहाबा जिल्द 849 पंजों किताबा ज़खाइरुल उक़बा सफ़ो नंबर 7 पंज किताब असां पंज तनी पंजन जो एतरन हदीस जे किताबन हवालो ॾिनो इन्हनि में रिवायत थी अचे हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी तो रिवायत करे मदीने वाले साईं जी हिकड़ी अहल बैतन जी नौकरियाणी हुई नबी जे बचड़न जी नौकरियाणी मुस्तफा जे बच्चन जे दर जी बुहारी ॾियण वारी खातून जन्नत फातिमत ज़हरा जो अंगण बुहारण वारी अम्मा साइण ज़ैनब जो अंगण बुहारण वारी मुस्तफा जे दर जी नौकरियाणी उन जो नालो हुयो बीबी बुर्रा बीबी बुर्रा नालो हुयुसि हिकड़े ॾियारे बीबी बुर्रा मदीने जी गली मां गुज़री पे मदीने जी खिट्टीअ मां गुज़रे पई चओ सल्लल्लाहु सुभान अल्लाह बीबी बुर्रा जेका अहल बैतन जे दर जी खादिमियाणी हुई बुहारी ॾियण वारी घर खे सांचण पाणी करण वारी बीबी बुर्रा हिकड़े ॾियारे मदीने जी गली मजा गुज़रे पई माई साहिबा जा वार थोड़ा ज़ाहिर थी पिया वार रहे खां वार ज़ाहिर थिया हिकड़ो माण्हू साम्हूं पियो अचे उन ॾिसी चयोसि त या बुर्रत गत्ती शुएबातिका ए बुर्रा पंहिंजा वार ढके फ़इन्न मुहम्मदन लन युग़निय अन्की मिनल्लाहि शैया मुहम्मद क़यामत जे ॾियारे कोन बचाईंदुई अल्लाह जे अज़ाब खां अल्लाह जे कावड़ खां क़यामत जे ॾियारे मुहम्मद मदीने वारो कोन बचाईंदुई पंहिंजा वार ढके हल हिकड़े माण्हू बीबी बुर्रा खे तानो ॾिनो महणो ॾिनो त मुहम्मद सिफारिश कोन कंदुई मथां चवी त मां मुस्तफा जे घर जी आल बैतन जी नौकरियाणी आहियां ख़िदमत गुज़ार आहियां इन अमल जे करे रब मूंखे बख़्शे छॾींदो मथां मुहम्मद करीम जे शफ़ाअत जो आसरो हुजई मथां चवी त आल बैतन जी नौकरियाणी आहियां इन नंग नाते सां अल्लाह मूंखे बख़्शे छॾींदो ये कोन थींदो मुहम्मद कोन कमींदुई मदीने वारो कोन बचाईंदुई ढके हल सुठा अमल कर चंगी थी हल न त क़यामत जे ॾियारे तोखे केरु रब खां कोन बचाईंदो पुट अॼु बेड़ा आहिनि या न आहिनि जेके चवनि था त नबी सिफारिश कोन कंदो पंहिंजा अमल कयो पंहिंजूं नेकियूं कयो पंहिंजा चङा अमल कयो मुहम्मद न बचाईंदो अहल बैत न बचाईंदा मौला अली न बचाईंदव मथां इमाम हसन हुसैन जो आसरो कंदा हुजो तो पंहिंजा अमल कयो अमल बचाईंदा अॼु बि इहे माण्हू चवनि था या नथा चवनि था या नथा चवनि अहिड़ा माण्हू जेके अॼु एतिराज़ करण वारा आहिनि नबी जे घराणे ते एतिराज़ करण वारा नबी जे दर जे नौकरनि ते एतिराज़
पुठी थी हल वार ढके हल मोहम्मद क़यामत में कौन बचाईंदी जेडी मल यो तानो नहीं त माई दुखार की थी माई गमज़दा थी वापस मोटी जेडी मल हवेली पाक में आई समो मदीने वारो मीर वेठो सोना हबीब बैठा हुजने माई बुर्रा जे चेहरे ते गम दुख ॾिठमु हबीबन पुछो ए बुर्रा ए मुझे अहल बैतन जी नौकरियाणी अजु छाजे ला दुखारो चेहरो करे आईया अर्ज कई या रसूल अल्लाह मदीने जी गली में हिकड़ो मानू मुखे अजु तानो ॾिनो थई त मोहम्मद कोन बचाईंदी मदीने वारो शफात कोन कंदी मता चवी त मां अहल बैतन जे दर जी नौकरियाणी आया मता इने आसरे में हुजी या रसूल अल्लाह उन्हें जो तानो बुधी मुझी दिल दुखारी थी भैया या रसूल अल्लाह आ त तुझे बच्चन जी नौकरियाणी आया अहल बैतन जी बुहारीदार आया या रसूल अल्लाह जे अमा सिफारिश न कंदो पो असा जो भला केर थींदो जेडी मल मदीने वारे मीर खे माई पुराया गाल बुधाइया हदीस पाक जा लफ्ज था चने फखरज या जुर रिदाहु मुहम्मदन वजनताह व कुन्ना माशर अल अंसार नारिफु गदबी बिजर जर रिदाही व हुमरत वजनतई बुढ़े मुड़े ने आयो तवज्जो कयो जेडी मल हुजूर नाराज थींदा हा न गुस्से में ईंदा हा न ये चादर साईं जन जी जेका कुल्हे मुबारक ते जडे हलंदा हा त चादर गिची पाक में विछंदा हा पर जडे गुस्सो ईंदो हो न ही चादर मुबारक ही लड़कंदी हुई हिकड़ो पलांड कुल्हे ते हिकड़ो ही लड़कंदो हो ऐं ही जेके गल मुबारक हिन ये इए लगंदा हा जे दाढ़ू जा दाना निपूड़ जन त चमड़ी मुबारक सुर्ख लाल थी वने इए मदीने वाले साईं जो चेहरो गुस्से में लाल थी वेंदो अज जो हुजूर निकता त चेहरे जी रंगत सुर्ख हुई चेहरो मुबारक इए पियो लगे जो दाढ़ू निपूड़ियो हुजे गल मुबारक सुर्ख हुया चादर लड़कंदी पई अचे हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी तो चवे असा समझी वियासी त जो मदीने वारो नाराज थियो अज सोना हबीब कावड़ियल हिने पो जे तो असा घरन में ड्रोड़ियासी तलवारू खयोसी नेजा खयोसी भाला खयोसी हथियार खणदा ड्रोड़दा आयासी हुजूर दे पुछो हुजूर ने मस्जिद नबवी में मिंबर ते चढ़या असा अंसार में पंजा हथियार खणी नेजा भाला तलवारू तीर जे हथियार हथ लगा खणी तकड़ा भगासी हुजूर दे पुठिया हुजूर मिंबर ते चढ़या गुस्से में कावड़ में मदीने वाले साईं फरमायो बुधायो मां केर आया असा डकी व्यासी त हुजूर अज केड़ो सवाल कयो साईं फरमायो बुधायो मां केर आया असहाबन चयो असा अर्ज कयोसी त अंत रसूलुल्लाह महबूब तू अल्लाह जो रसूल है पर फरमायो रसूल त आया अल्लाह जो रसूल त आया पर बुधायो मां केर आया बुधायो मुझो कबीलो मुझी जात केड़ी आ असार कयोसी अंत मुहम्मद इब्न अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ या रसूल अल्लाह तवा जो नालो मुहम्मद आ तवा दे बाबे जो नालो हजरत अब्दुल्लाह तवा दे दादे जो नालो हाशिम ऐ दादे जो नालो अब्दुल मुत्तलिब पड़ दादे जो नालो हाशिम तड़ दादे जो नालो अब्द मुनाफ असा जे मक्के दे सरदारन मां असा जो अगवान ही मुजा महबूब अॼु इहो सवाल छो था पुछो साईं फरमायो त ॿुधो
अज हिकड़े मानू मुझे दर्जी नौकरियाणी मुझे आहल बैतन की नौकरियाणी के मेणो दिनो चवन था तो मोहम्मद क़यामत में कम नहीं दो पंजे बच्चन के पंजे आहल बैतन के पंजे दर्जे नौकरन के चवन था तो मोहम्मद कौन बचाई दो बुधी चलियो ए मदीने वालो ए मुझे कलमे पढ़ने वालो अना सय्यद वलद आदम वला फखर मां मोहम्मद आदम जे औलाद में सभिनी जो सरदार होया वांगुर नया सभिनी आदम जे औलाद में हड़नी जो सरदार होया या गाल फखर सां तो चवा यो मकाम मुझे रब मुखे दिनो मुझो व अना अव्वल मन तनशक् अनहुल अर्द वला फखर क्या जो दिहाड़ो इसराफील सूर फूकी दो मानू कब्रन मां निकरंदा सभिनी का अव्वल पंजे मज़ार मां निकरंदुस त मां मोहम्मद करीम या गाल फखर सां तो चवा ऐ बुधो अना अव्वल दाखिल जन्नत वला फखर सभिनी का अव्वल जन्नत में दाखिल थींदुस त मां मोहम्मद करीम फखर सां तो चवा व इन्नी ला अशफा ऐ क़यामत जे दिहाड़े सभिनी का अव्वल में शफाअत करण वारो मां मोहम्मद सभिनी का अव्वल शफाअत मुंजी थींदी वो जेॾीमहिल ला अशफा व उशफा जॾहिं मां शफाअत कंदुसि त मुंहिंजी शफाअत रद्द न थींदी जंहिंजे लाइ मां चवंदुसि रब खे छॾे मुंहिंजी सिफारिश रद्द न थींदी जीअं मां चवंदुसि तीअं मुंहिंजो रब जंहिंजे लाइ मां सिफारिश कंदुसि उनखे रब छॾे ॾींदो पोइ छा थींदो हत्ता इन मन अशफा लहू यशफा फयुशफा जंहिंजे लाइ मां सिफारिश कंदुसि न मौला हिनखे छॾ उहो त छुटी वेंदो पर जंहिंखे मूं छॾायो न उहो वरी ॿियनि जी सिफारिश कंदो उहो ॿियनि जे लाइ पारत कंदो पोइ उहो बि वरी राजनि खे छॾाईंदो मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ नालो छा अथई हे दिलदार आहे क़यामत जे दिहाड़े में मिसाल मदीने वारो साईं हिन जी सिफारिश कंदो मौला हे दिलदार मुंहिंजो हे मुंहिंजो आशिक़ रसूल आहे हिनखे पोइ रब इनखे त माफ़ कंदो पोइ हे दिलदार उथंदो मौला मटियारी में हे मुंहिंजो यार थे इनखे बि छॾ मौला हे मुंहिंजो संगती थे इनखे बि छॾ फरमाईंदो इनखे बि छॾ वरी ॿिए जे लाइ तव्हांजो जंहिंखे मूं छॾायो न उहो सॼा राज छॾाए जन्नत में तव्हां चओ था त मां मोहम्मद सिफारिश कोन कंदुसि मां पंहिंजे बच्चनि खे कोन छॾाईंदुसि मुंहिंजे घर जे नौकरनि खे मां न छॾाईंदुसि तव्हां तानो ॾिनो आहे ॿुधी छॾियो क़यामत में मां त सिफारिश कंदुसि पर जंहिंजी सिफारिश करे छॾाया उहो बि राजनि खे छॾाए जन्नत में जेॾीमहिल मुंहिंजी सिफारिश थींदी मुंहिंजा छॾायल उहे सिफारिशूं कंदा अचे जो सिफारिश खुलंदी अचे सिफारिश खुलंदी त इब्लीस हत्ता इन इब्लीस यततावल फी शफाअत ऐसे ताईं जो इब्लीस बाहूं बदी अॻियों अचे बीहंदो मन मुंहिंजी बि सिफारिश एॾी त सिफारिश थींदी एॾा मुजरिम मदीने वारो छॾाईंदो जो इब्लीस खे बि आस थी पवंदी किथे मां न छुटी वञा तव्हां चओ था त मां मोहम्मद शफाअत कोन कंदुसि कन खोले ॿुधो मदीने वारो मीर शाफ़ी आहे शफ़ीउल मुज़नबीन आहे ऐं उन जी सिफारिश अल्लाह वटि यकीन सुभान अल्लाह हिकड़े ॾींहुं शका अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु हसद अन्नास इयाहु इमाम तबरानी रिवायत आणे हिकड़े ॾींहुं मौला अली आयो मदीने वारे साईं में केर आयो ॻाल्हायो केर आयो मौला अली हैदर कर्रा
असदुल्लाहिल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब मदीने वाले मीर वट आयो अर्ज के या रसूल अल्लाह कुछ मानू हैं जेके मूसा हसद सारे अली सा हसद मौला सा हसद उन दौर में हसद वारा हुया था जो घट हुंदा ॻाल्हायो नथा भला जे उन दौर में अली सा हसद करण वारा हुया त हींअर थोड़ा हुंदा हां मदीने वाले साईं के अर्ज के या रसूल अल्लाह कुछ मानू हैं जेके मूसा हसद सा रखन हबीब मुर्किया मां सदके वञा मुस्तफा जे मुर्कण कुर्बान वञा मुस्तफा जे खिलण साईं फरमायो त अली गम न कर हासदन के छड पिया सड़न पिया चलन अली तुंहिंजे लाइ मूं वटि ख़ुशख़बरी आहे अर्ज के हबीबा बुधायो केड़ी खुशखबरी आ मदीने वाले साईं फरमाता अली अना अव्वल मन यदखुलुल जन्ना अली सपनी का अव्वल जन्नत में मां मोहम्मद वींदस अली जेडी मल मां मोहम्मद जन्नत दे हलंदस न त मूसा गड तू दे सुभान अल्लाह तो सा गड तुंजा बई बचड़ा हसन और हुसैन तवा सा गड तुझी रानी मुझी न्याणी जन्नत जी मालिकानी फातिमा ज़हरा ए अली असा पंजई जना सपनी का अव्वल जन्नत रे हलंदासी पंजतन चो पंजतन सब का अव्वल जन्नत रे हलंदासी कुर्बान वंजे सोने अली सा सुभान अल्लाह अर्ज की या रसूल अल्लाह फमुहिबूना हबीब जे असा पंजतन आगे जन्नत रे हलावींदासी असा जा हुबदार काने वींदा अल्लाह सुभान अल्लाह असा दी मोहब्बत वारा काने वींदा सुभान अल्लाह हे जेके पंजतन सा मटियारी वारा मोहब्बत रखी वेठा नी सुभान अल्लाह सुभान अल्लाह आहे मोहब्बत ना है पंजतन अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सिराज सालीन अली मौला अली मौला अली मौला हिकड़ी ज़बान चुप न हुजे हड़े चो अली मौला अली मौला अली मौला अली मौला ओ काबे अंदर उन्हीं जी विलादत थिया मस्जिद में जी शहादत उम्र सारी इबादत रियाजत ना मिली के एड़ी सआदत इमामुल मशरिकैन इमामुल मगरिबैन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सिराज सालीन अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला पाक ज़हरा संदो आहे शोहर पंजतन चैन यारन में गोहर बाबो हसनैन जो पाक है दर शान बरतर आसुनो सो सफदर सखा में बेमिसल सखा में बेमिसल सच्चो सादिक अमीन अमीरुल मोमिनीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन
मदीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला सुभान अल्लाह जेडी वाला मदीने वाले साईं फरमायो ता अली असा पंज तन सभनी का अव्वल जन्नत दे हलंदासी मुझे सुने अली अर्ज के या रसूल अल्लाह भला फमुहिबूना हबीब पोसा जा हुबदार का देंदा असा पंज तन सा मोहब्बत रखण वाला किथे हुंदा हबीबन फरमायो या अली मुहिबूना मिन वराइना हे अली पंज तन अग्या अग्या असा जा हुबदार असा जे पुठिया पुठिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह बी हदीस पाक में आ मुझे सुने हबीब फरमायो अन शजरतुल मां मोहम्मद जो मिसाल है कवन बंगुरा फातिमा उन्हें जो थुड़वा अली उन्हें जो टारवा हसन हुसैन उन्हें जा मेवान ऐं जेके असां सां मोहब्बत रखण वारा ये इन्हें बण जा पन साईं फरमाइन था कसम रब जो त बड़ू जन्नत में थोड़ू जन्नत में तार जन्नत में मेवा जन्नत में त पन में जन्नत में अल्लाह कंदो मटियारी वारा उन्हें पन्नन में क्यों असा हड़े शामिल अल्लाह अलैका या है उन्हीं जा सांग सब सोला चवे जे को अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला ओ अली जी याद में रहंदे सदा मोमिन सुखियो रहंदे ते कर पेश तजी गोला अली मौला अली मौला उन्हें जा सांग सब सोला चवे जे को अली मौला अली सा इश्क आई उल्फत सा मोमिन जी निशानिया वो ॾिसंदो न के छोला चवे जे को अली मौला सुभान अल्लाह मुझा दोस्तों जे जो मदीने वाले सा प्यारा जे जो पंज तन सा प्यारा जे जो हुजूर जे यारन सा प्यारो साईं फरमाइन था त क्या मजे दिहाड़े में चले मां मोहम्मद शफात कंदुसे मुझे आल बैत शफात कंदा मुझा असाब शफात कंदा सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे सुने हबीब मदीने वाले मीर फरमायो इन्न रजुल ला यशफा लिरजुलैन वसलासा मोमिन पे सिफारिश कंदा को पिन जी सिफारिश कंदो को ट्रिन के छडाईंदो को टहन के छडाईंदो को वीहन के छडाईंदो पर साईं फरमाइन था दिल हाजिर कयो तो हदीस पढ़ा तवज्जो मुड़े कयो तो हदीस पढ़ा ये हदीस सुनन तिरमिज़ी में आ फज़ाइल सहाबा में आ इमाम आजुरी किताब शरिया में रिवायत आंदी आ मदीने वाले ताजदार फरमायो यशफा उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ियल्लाहु अन्हु यौमल क़ियामत बिमिस्ल रबियत व मुदर
असांजे सिंध में वॾी वॾी ज़ात कहिड़ी आहे जंहिंजा घणा माण्हू घणा ॻोठ घणा शहर आहिनि अंदाज़ो हूंदो को मां त जिथे वञा तो ख़ासि केलुनि जा बोर्ड लॻा पिया जी चांडिया बि घणा आहिनि ख़ासि केली बि घणा आहिनि मिसाल जी ॻाल्हि हाणे जीअं असांजे सिंध में चांडिया क़ौम घणी आहे निगारी क़ौम घणी आहे इएं अरब में ॿ कबीला वॾा हिकिड़ो रबिया ॿियो मुदर ये ॿ कबीला अरब जा वॾे में वॾा कबीला जीअं असांजे सिंध में ख़ासि केली क़ौम घणी आहे निगारी क़ौम घणी आहे रिंद क़ौम घणी आहे इन तरह सां अरब जा ॿ कबीला वॾा हुया हिकिड़े जो नालो रबिया ॿिए कबीले जो नालो मुदर साईं फरमाइनि था मुदर कबीले में जेतिरा माण्हू आहिनि रबिया कबीले में जेतिरा माण्हू आहिनि पोइ लख आहिनि किरोड़ आहिनि केतिरा माण्हू आहिनि मुंहिंजो हिकिड़ी उम्मत जो हिकिड़ो फर्द आहे हिकिड़ो मुंहिंजो असहाबी आहे हिकिड़ो मुंहिंजो प्यारो आहे जंहिंजी सिफारिश सां रबिया ऐं मुदर जेतिरनि माण्हुनि खे रब बख़्शे जन्नत में साबर पूछो या रसूल अल्लाह वो केरा जेको एतिरनि माण्हुनि जी सिफारिश कंदो जेको एतिरनि माण्हुनि खे छॾाईंदो उन जो नालो त ॿुधायो मदीने वारे साईं फरमायो वो उस्मान बिन अफ़्फ़ान मुस्तफा जो टियों नंबर यार मुस्तफा जे ॿिनि न्याणियुनि जो घोट उस्मान सिन्नूरेदा एतिरी सिफारिश कंदो जो रबिया ऐं मुदर जेतिरा माण्हू छॾाए जन्नत में खुदा मदीनो ने कारी जो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि नालो अशोबुल ईमान हदीस जो किताब अशोबुल ईमान इमाम बेहकी जो किताब शोबुल ईमान जिल्द 1 सुफ़ो नंबर 427 गाल दलील सां गाल मानिदुस दलील दुश्मन थींदो ज़लील मदीने वारे साईं जी हदीस आ या हदीस जेका हाणे तो बुधाया इमाम बेहकी बांदिया हाफिज इब्न कसीर अल बिदाया वन निहाया में भी यह रिवायत आंदी आ हजरत अमीर बिन हज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ त मदीने वारा साईं हिकड़े भेरे 3 ॾींहं यको हवेली में रहे 3 ॾींहं 3 रातियूं रुगे फर्ज नमाज पढ़ाए वरी मोटन के सां ॻाल्हाइनि न फर्ज पढ़ाए हवेली में हलिया वञनि वरी फर्ज पढ़ाइण अचनि वरी हवेली में हलिया वञनि 3 ॾींहं कंहिंसां न ॻाल्हाइनि ख़ामोश रहिया हवेली में रहिया इन्नहु तग़य्यब अन्हुम सलासन ला यख़रुज इल्ला लिसलातिन मक्तूबतिन रुगे फर्जी नमाज पढ़ाए वरी हलिया वञनि फ़क़ील लहू ज़ालिक पुछो वियो या रसूल अल्लाह छा सबब छा तुंहिंजूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ दिलि सिके थी सोना हबीब मिठा लफ़्ज़ ॿोलियो त असां ॿुधो जॾहिं थो बोली चपन खे चोली खटूं ऐं माखियूं मखण थो खोली अखर अखर आहे मोती माणिक ये त कंहिंजो ख़िताब न
ओ जाने जाना ओ शाहे शाह जगने में तो जो सही जना मिठा तुम्हारी मली मली होने के सनमुआ देंगे सुंदर दिल में न भर के दिए इश्क बंदे मिठा तुम्हारी मली हुआही सखा में सिजका सची हुआही सवाली खाली छो मुझे तो ये लिखो के किताब तुझी गुफ्तगू बुधन जेला हबीब छो भला केड़ी नाराजगी आ मुझे दिल पर नबी फरमायो बुधो जेके ट्रेन मां घर वेठ तन्हाई में अकेलाई में ट्रेन पंज रब सब मुनाजात कयो पंज रब का बदी उम्मत की बख्शिश पे ट्रेन ये को रब के रोई पे अर्ज गुजार में ए मुझा मौला ए मुझा रब करीम मुझी उम्मत जेला कम के एजाज रब फरमायो हबीब तो सब वायदो छो कया तुझी उम्मत जा 70,000 मानो बिना हिसाब जे जन्नत में मोकली दो घना घना 70,000 उम्मती बिना पुछा बिना हिसाब दफ्तर खुलंदा ही न हलो 70,000 मुंह अर्ज के मुझा मालिक 70,000 छोरा है मुझी उम्मत अन्या खड़िया रब फरमायो हबीब जेके 70,000 छदींदुस उन्हें हिकड़े हिकड़े सां वरी 70,000 मुंह अर्ज के मालिक अन्या वधाए रब फरमायो 70,000 मां हिकड़े हिकड़े सां 70,000 वरी जेके उहे 70,000 छुटंदा हिकड़े हिकड़े सां उन्हें हिकड़े हिकड़े सां 10,000 ॿिया साईं फरमायो वजदतु रब्बी वाजिदन माजिदन करीमा मूं पंहिंजे रब खे वॾो सखी वॾो करीम वॾो महिरबान ॾिठो मुंहिंजी उम्मत जे लाइ भलाई जा दर खोले सुभान अल्लाह साईं फरमाईंदा हिकिड़े ॾींहुं जिब्रील मूं वटि आयो अर्ज़ के या रसूल अल्लाह अल्लाह तोखे इख्तियार ॾिनो आहे इख्तियार तॾहिं असां चवंदा आहियूं मोहम्मद मुख्तार सुभान अल्लाह जेके इख्तियार मिले उनखे मुख्तार सॾिबो आहे रब इख्तियार ॾिनो त महबूब हाणे तोखे ॿिनि ॻाल्हियुनि में इख्तियार थो ॾियां वणई त अधु उम्मत तुंहिंजी जन्नत में मोकिले बिना हिसाब जे अधु उम्मत जन्नत में जे वरी चई त शफ़ाअत तोखे इज़्ज़त ॾियूं शफ़ाअत जो हाणे ॿिन्ही ॻाल्हियुनि में तूं मुख्तियार आहीं शफ़ाअत वठंदे या अधु उम्मत बिना पुछा जे जन्नत में असां बि इहो सोचूं था अधु जी वठंदा त बसि अधु त छुटी वञूं साईं फरमाइनि न मुंहिंजा मालिक मूंखे शफ़ाअत कयो अधु त मुंहिंजा हूअं ई छुटी वेंदा सालिया आबिद ज़ाहिद भलारा तहज्जुद गुज़ार शबेदार रातियुनि ते जागण वारा तहज्जुद पढ़ण वारा इहे त हूअं ई छुटी वेंदा गुनाहगार करे मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूंखे अधु उम्मत न खपे मूंखे शफ़ाअत खपे शफ़ाअत फरमायो हबीब तोखे त शफ़ाअत जो इज़्न थो ॾियां पर तुंहिंजे असहाबनि के तुंहिंजे अहल बैतन के तुंहिंजे बच्चनि के तुंहिंजे घराणे के तुंहिंजे उम्मत जे वलीअनि के बि शफ़ाअत के सुभान अल्लाह
सुभान अल्लाह अजीज ॿुधंदो दिल हाज़िर सुभान अल्लाह हिकड़े ॾींहुं मदीने वाले साईं जो चाचो हजरत सैयदना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब ये रिवायत जेका ॿुधायां पियो न इहा रिवायत आंदी आहे इमाम अहमद बिन हंबल फज़ाइल सहाबा में इहा साॻी रिवायत इमाम अबू नुएम बांदी आहे हिलियतुल औलिया में ॿिनि किताबनि जो हवालो थो ॾियां हिकड़े ॾींहुं मदीने वाले साईं जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब ॾिठो हजरत काबुल अहबार जेको वॾो आलिम हुयो अवल यहूदी हो पोइ मुसलमान थियो तौरात जो आलिम ज़बूर जो आलिम इंजील जो आलिम कुरान जो आलिम चेनी आसमानी किताबनि जो आलिम हुयो नालो छा चो काबुल अहबार छा हाणे मां वियोसि उज़्बेकिस्तान में बुखारा जे शहर खां ॿाहिरि हजरत काबुल अहबार जी मज़ार मां अखियुनि सां ज़ियारत करे एको नूर पियो वसे सुभान अल्लाह हिकड़े ॾियारे हजरत काबुल अहबार मदीने वाले साईं जो चाचो हजरत अब्बास आयो न हीअं भाकुर पाते हीअं चेल में भाकुर पाते त हजरत अब्बास चयोसि त ए काब खैर त आहे भाकुर जो पाई खैर त आहे अॼु भाकुड़ा तो पाई पियो जे मूंखे अॼु हिकिड़ी हदीस यादि आई आहे कहिड़ी कि मदीने वाले मीर खां मूं ॿुधो त क़यामत जे ॾियारे इन्नहु लैस अहदुम मिन इल्ला तोखे भाकुर इन जे लाइ थो पायां प्यार तोसां इन जे करे थो कयां त क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शफ़ाअत सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमाए तो मुंहिंजो बच्चो आल बैत आहे न मुंहिंजो सैयद आहे न मुंहिंजो घराणो आहे न उन सां जे चङाई कई को एहसान कई उनखे बदिलो न ॾेई सघियो इन जो उधार मूं ते आहे क़यामत जे ॾियारे जो बदिलो मां मुहम्मद सुभान अल्लाह हज़रत जुनैद बगदादी मल्ल पहलवानो मल्ल बेड़ो मलाखड़ो वॾो पहलवानो पूरे इराक में को बि उनजे जोड़ जी सॼो को मल न हूंदो बादशाह उनखे पाण वटि रखियो बादशाही पघार मिलंदी हुयसि बादशाह वटि पहलवान मुक़ररु हिकिड़े भेरे हिकिड़ो ॿारड़ी जो को पुराणो पोड़ो माण्हू सही डुबरो थकलड़ो उहो आयो चई बाबा जुनैद किथे आहे जुनैद किथे आहे छो तो जुनैद जो कुझु त मल विड़ंदो चई कद काठ ॾिसी त वरी जुनैद सां मल बाबा तूं मल विड़ंदे चई हा मल विड़ंदो जुनैद सां माण्हुनि चयो यार थी सघे थो भला हिन वटि को गुर हुजे मल जा अखर हूंदा आहिनि गुर हूंदा आहिनि मथां हिन वटि को गुर हुजे चई बाबा मल विड़ंदे त या बादशाह खे रिपोर्ट कंदासीं बादशाह मोकल ॾींदो त पोइ मल थींदो बादशाह खे भली न पोड़ियो बादशाह वटि पैगाम पहुतोसीं हिकिड़ो अजनबी आयो आहे चए थो मां जुनैद सां मल विड़ंदुसि बादशाह जो असां बि ॾींहुं पिया ॻोल्हियूं त करे जुनैद ॾिसूं त सही न जी बहादुरी ॾींहुं मुक़ररु थियो फलाणे ॾींहं ते बादशाह चयो त मां बि वेंदुसि वज़ीर मुशीर वेहंदा राज रैयत आवाम हड़ई गॾु थींदा ॾिसो मलाखड़ो विच मैदान ख़ाली थियो उन ॾींहं ते हेॾो बादशाह वज़ीर मुशीर कुर्सियूं विझी वेठा हेॾो राज आवाम हज़ारे गॾु थिया मल पई थिए मैदान ॿिनी मलनि संदरा ॿधा मैदान में आया जेॾी महिल विच में बीठा त उन पीर मर्द कुराड़े जुनैद खे कन में चयो जुनैद मां न मल आहियां न पहलवान न मल विड़ी ॼाणा न मूंखे मल जी ख़बर आहे ॾिसी तो मुंहिंजो बदन पाटी बि ॾिसी तो मां मिस्कीन सैयद आले रसूल आहियां न्याणी जवान आहे उथारणु चाहियां थो ख़र्च पको कोन्हे बसि बहानो कयो त न हाणे तूं किरी पइजांइ बादशाह ख़ुशि थींदो मूंखे इनाम मिलंदा ही सॼी रिपब्लिक मूंखे इनाम ॾींदी मुंहिंजो गहो तरी जुनैद जे लाइ वॾो इम्तिहान इज़त बीठल आहे न सही बादशाह वटि नालो आहे पघार थो खणे पियो हाणे जे किरी पए हिकिड़े अहिड़े थकल माण्हू जे हथऊं वॾी बेइज़ती आहे न पर जुनैद सोचियो अॼु मुंहिंजो इम्तिहान आहे
वडो मुझो पैसो आ इज्जत आ बादशाह वट नालो आ उनो मदीने वाले साईं जो बच्चो अज मुझे कुर्बदार मोहम्मद जो बच्चो मुझे क्यों दिल के जीत जुनेद पैसा पैसा थी वजरा दुनिया जी इज्जत इते रह जी विंदी अज जे फातिमा ज़हरा जे बच्चे के राजी कयूं दिल में सोचे अज सैयद जी इज्जत करी जेरी मल मैदान में बड़ी मल बिठा जेरी मल फाकुर पाए कुश्ती शुरू थी त खबर न पई जुनेद धूड़ो करे वनी वो मानू अजनबी खड़े खुशू थी वियो जो बाबा तरसो अञा दी मल बि थींदी वरी बि मल थी वरी बि जुनेद वरी ज़मीन ते टोटी भर किरियो अजनबी खटे वियो उनके इनाम मिलिया इकराम मिलिया उनके बादशाह भी इनाम दिना वजीरन मुशीरन उनके माला माल करे छड़ियो पर जुनेद जी जमीन ते किरियो त बेहोश जी किरियो त वरी न उथियो जमीन ते गश थी बेहोश थी वियो तबीब अची विया हकीम आया इलाज दवाऊं दरमल दवाऊं सिंघायूं पर न उथियो घणी देर ताईं जुनेद बेहोश रहियो जेमल होश आयो अख पटियई सैयद जा पैर चुमण लॻो अला कर त ख़बर जुनेद छा हाल चई जेमल मां सैयद जी इज्जत जे ख़ातिर पाण खे किरायो बियो फेरो बि पाण खे किरायो में बगदाद जी ज़मीन न हुई जेमल किरियुसि मदीने वारे साईं मूंखे मुझे सोने हबीब मुझे मुझे भाकुर में बतो फरमाई जुनेद आज तुके सीने से लाया मुझे बच्चे की तो इज्जत सही या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अपने आधार तू या रसूल अल्लाह यतीमन दोस्तों उन्हें नहीं है जुनेद के विलायत जो दर्जो मिलो ऐं वलियो भी इहो जो सैयद ताइफा सनबो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद वारो महबूब सुबानी पीरन जो पीरा पर उन जे मुर्शिदन जी जमात में हजरत जुनेद बगदादी पूरी दुनिया में जो फैज़ आ वो जुनेद बगदादी आ जेके मदीने वाले साईं पंहिंजे सीने से लाए फैज़ से नवाज़े ओ मिठा साईं फरमान सा लैसा तुम मिन आल बैत नबी युस्लिम इल्ला कानत लहू शफा मुझे आल बैतन मा जेको भी मुसलमान आ मुझो आल बैता क्या मजे ॾियारे उहो बि अल्लाह वटि सुपारिश कंदो जो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। इमाम इब्न माजा रिवायत दिया हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत यशफा यौमल क़ियामत सलासतुन क़यामत जे ॾियारे में टे तबका शफाअत कंदा घणा टे तबका शफाअत कंदा
अल अंबिया सुम्मल उलमा सुम्म शुहदा। पहले नंबर ते नबी शफाअत कंदा, आलिम शफाअत कंदा, आलिम आलिम जो मुल्ला है ने पेट खोरा है ने तू उन्हनि खे नफ़रत जी नज़र सां ॾिसंदोई। मदीने वारे मीर फरमायो क़यामत जे ॾियारे आलिम अल्लाह वटि सिफारिश कंदा, शहीद सिफारिश कंदा। ॿी रिवायत में आ, इमाम बस्सार रिवायत आंदी आ, मुझे सोने हबीब फरमायो अव्वलु मन यशफा यौमल क़ियामतिल अंबिया सुम्मा शुहदा सुम्मल मुअज़्ज़िनून। नबी सिफारिश कंदा, शहीद शफाअत कंदा ऐं पोइ बांका शफाअत। मस्जिद में देखो बांग चल रहा है, अल्लाहु अकबर, अस्सलातु खैरुम मिनन नौम, हय्या अल सलात हय्या अल फलाह। यो बांगो भी क़यामत जे ॾींहुं शफाअत केड़ी मौला मुंह इन मस्जिद में बांग ची फलाना फलाना नमाज थी मौला फलाना फलाना नमाज थींदा आहे मुंहिंजा जमा थी रब फरमाईंदो बांगा जन जी तू सिफारिश तो करी इन जी सिफारिश कबूल मटी वञे। हां पुत्र हिकड़ो आलिम ईंदो, रब फरमाईंदुसि आलिम वञ जन्नत ॾे। अर्ज़ कंदो मालिक मां त तुंहिंजो हुकुम मञा थो जन्नत ॾे, पर दुनिया में के माण्हू हुया जेके मुंहिंजा ख़िदमत गुज़ार हुआ। मुंहिंजा मौला मूं मस्जिद पे ठहराई, पोइ जुमे ते ऐलान कयो ॿोरियूं खणी आयो, पैसा खणी आयो, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मस्जिद ठाहे ॾिनो, मदरसो ठाहे ॾिनो, मुंहिंजा मौला मुंहिंजे मदरसे में किताब वठी ॾिनो, मुंहिंजी ख़िदमत तालिबनि जी कयो। मां परदेसी हुयुसि, मुंहिंजे तालिबनि खे खाराईंदा हुआ, प्यारींदा सखी। मालिक जे मुखे छॾींदो त को मोकल ॾे मटियारी वारा जेके ख़िदमत गुज़ार हुया। फरमाईंदो आलिम पी हे सॼो मटियारी जो शहर ते जन खे सुञाणी उन्हनि खे पाण सां फिराए छॾियो। पुट सम्झो था न, मदीने वाले साईं फरमायो जंहिंखे 3 ॿार ना ॼमन नंढपण में मरी वञे, ये 3 ॿार क़यामत जे ॾींहुं जी शफ़ाअत। हिकड़ी माई उथी अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजा 2 ॿार मूं आहिनि, पोइ पर फरमाए जंहिंजा 2 ॿार मरी वञनि सब्र करे आप जन्नत में वेंदी, उहे ॿार उन्हनि जी सिफारिश कंदा। वरी हिकड़ी अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो ॿार फोत थियो, पर फरमाए जंहिंजो हिकिड़ो ॿार फोत थी वञे सब्र करे इहो ॿार उनजी शफ़ाअत कंदो, उनखे जन्नत में वेंदी। हिकड़ी असां भेणी अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे त बच्चा आहिनि, मूंखे औलाद आहे ई कोन, मुंहिंजी सिफारिश केरु कंदो? मदीने वारे मीर फरमाए जंहिंजी केर बि सिफारिश करण वारो न पर हिकिड़ो ॿार कच्चो किरी पियो, सम्झो था न, ॿार ॼमंदो आहे 9 महीने, 7 महीने किरी पियो, 8 महीने किरी पियो, कच्चो ॿार ॼमण खां अॻु में किरी पियो। इहो ॿार क़यामत जे ॾियारे में मुकमिल इंसान थींदो, मुकमिल माण्हू थींदो ऐं इहो क़यामत जे ॾियारे में पंहिंजे पीउ माउ जी सिफारिश कंदो। उनजा पीउ माउ गुनहगार आहिनि, मुजरिम आहिनि, ॾोहारी गुनहगार आहिनि, उन्हनि खे ऑर्डर मिलंदो वञो दोज़ख ॾे, उहो नंढड़ो ॿार अॻियों बीह रहंदो, मलाइक पिणस माणस खे छिकींदा दोज़ख ॾे अॻियों बीह रहंदो, उनखे अहिड़ी ताक़त ग़ैबी मिलंदी जो मलाइक उनखे छॾाए न सघंदा। रब खे अर्ज़ कंदो मौला मूंखे दुनिया में भी कच्चो किराई अबे अम्मा जी विछोड़ो ॾिनुई, ई मामी मुंहिंजे ॾुख में रुना, दुनिया में भी जुदाई, वरी हिते भी जुदा हो वञनि दोज़ख ॾे मां वञा जन्नत ॾे, इहा ॻाल्हि ठहे थी? मुंहिंजा मौला मां पंहिंजे पीउ मां खे दोज़ख ॾे वञणु कोन ॾींदो। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, मटियारी वारा हेॾे ॾिसो, हदीस जा लफ़्ज़ आहिनि, रब खे कच्चो ॿार चवंदो आई मुंहिंजा मौला मां पंहिंजे पीउ मां खे न छॾींदुसि दोज़ख ॾे, पोइ रब फरमाईंदुसि अय्युह सिक़तल मराग़िम रब्बहू, ए कच्चा किरियल ॿारड़ा रब सां झगड़े करण वारा ॿारड़ा वठ पंहिंजे पीउ मां खे हल जन्नत।
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़यामत जे ॾियारे में मस्जिद शफ़ाअत करी, जे मस्जिद में नमाज पढ़ींदा आहियो न, या मस्जिद शफ़ाअत करी। सिरात ट्रप बि न बाबा का सनी तलवार का तिखी आहे, उन्हें मो हर कंहिंखे वई मिनकुम मिल्ला वारे दुआ कुरान में आता हर माण्हू खे उतो टपणो ज़रूरी आहे। जैसे न टपंदो जन्नत परियूं हेॾो हेॾो आहे महशर जो मैदान, विच में आहे दोज़ख, परियूं आहे जन्नत। हाणे इहो विच टपबो तॾहिं जन्नत में पहुचबो न। टपण जे लाइ पुल आहे जेका वार खां सनी आहे तलवार खां तिखी आहे। वई मिनकुम मिल्ला वारे दुआ हर हिक खे तो टपणो आहे, वार खां सनी तलवार खां तिखी सां लुॾे थी हीअं टपणो बि ज़रूरी आहे। पोइ हे जेके मस्जिदूं आहिनि न, मस्जिदूं इहे क़यामत जे ॾियारे बेड़ा थी बेड़ा। जन मस्जिद में नमाज पढ़ी उहे मस्जिदूं चङी मुंह में सवार थी, मूंखे आबाद कयो न मुंह में सवार थी। इहा मस्जिद उनखे उकारे पुलसरात खां पार जंगल पुलसरात ते ॿ क़िस्मनि जूं सवारियूं हूंदियूं, मस्जिदूं ॿियो वरी उज़हा जा जानवर। जब उज़हा कई न इहे जानवर क़यामत जे ॾियारे में पुलसरात जे मथां सवारी थी तोखे उकारे मदीने वाले जी शफ़ाअत खपेव, खपेव कंहिंखे खपे। टे कम अहिड़ा आहिनि जे करण वारे जी मदीने वारो शफ़ाअत करे। अलाह कंदो मूंखे बि मटियारी वारनि हड़नी खे रब चोरी करी। पहिरें नंबर ते जेको मदीने शरीफ़ वञे न हुज़ूर जी ज़ियारत जे साईं फरमाइनि था मन जाअनी ज़ाहिरन ला तअमलु हाजतन इल्ला ज़ियारती कानत लहू हक़्क़न अलैहि। जेको मदीने में अचे ॿियो को बि कमु न अथसि सिर्फ़ु मुंहिंजी ज़ियारत जे लाइ, इन जो मूं ते हक़ आहे, उनजी शाहिदी बि शफ़ाअत। घणा ई पैसा गॾु कयासीं, अलाह केॾो किरोना वारी पाबंदी हाणे लहंदी। तयारु थियो मदीने जे लाइ तयारु थियो। मटियारी वारा हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अथड़ने जो ठारो उते रहमत, उते बरकत, उते दिल में जो करार। मदीनो मिठड़ो या जन्नत रखाई रब उते वॾी फरत। न झगड़ो छेड़ो न की कुदूरत, उते रुगो बस करार। हलो मदीने, हलो मदीने, मदीनो करने पहिरियों कम इहो आहे मदीने वञो हुज़ूर जी शफ़ाअत जा हक़दार। ऐं ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था जेको भांग ॿुधी ऐं पोइ दुआ घुरे अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आत सय्यिदना मुहम्मदन वसीलत والفضيلة والدرجة الرفيعة وبس مقام محمودا الذي وعدته وارزقنا شفاعته يوم القيامة إنك لا تخلف الميعاد। क्या दुआ याद हो जाए बांग बुद्धि जेको या दुआ पढ़े मदीने वाले मीर फरमाए उन्हें की शफाअत मुझसे लाज़िम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं टे नंबर ते मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो जेको मुझे अहल बैतन सां ऐं मुझे असहाबन सां प्यार रखे उन्हें जे लाइ मां शफ़ाअत ईअं न त अहल बैतन सां मोहबत रखे असहाबन सां बुग़्ज़ रखे, असहाबन सां प्यार रखे अहल बैतन सां बुग़्ज़ रखे, ईअं न। मुंहिंजे यारनि सां बि प्यार, मुंहिंजे घर वारनि सां फरमाईंदा क़यामत में हिन जी सिफारिश। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेको पंहिंजूं मुछूं नथो वठे मलम याख़ुज़ बिशारिबिही फलैस मिन्नी, जेको मुछूं नथो हल्कियूं कराए इहो मुंहिंजो न आहे, क़यामत में उनजी सिफारिश मां न कंदुसि, उनजी शफ़ाअत मां मोहम्मद न कंदुसि, ॿियो मुंहिंजी शफ़ाअत खां महरूम रहंदो। ॿियो उहो माण्हू
मुस्तफा करीम की शफात का महरूम रहंदो साईं फरमाइन था जेको मुझे चैन यारन सा बुग़्ज़ रखे या उन्हें मां के हिकड़े सा अदावत बुग़्ज़ दुश्मनी रखे उन्हें के मुझी शफात हराम उन्हें शफात मान रखे अली सा प्यार रखे अबू बकर सा बुग़्ज़ रखे अबू बकर सा प्यार रखे अली सा बुग़्ज़ रखे मुस्तफा की शफात जो हकदार ना है मदीने वाले जी शफात जो हकदार हुआ जिन जो चैनी सा प्यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइन था जेको ॼाणी बाणी मुझी सुन्नत के छड़े दे यो मुझी शफात का महरूम जेको ॼाणी बाणी मुझी सुन्नत के छड़े दे खबर अथई मदीने वाले जी सुन्नत आ पो उन के छड़े दे यो मुझी शफात का महरूम पुट अज दिल में यो पक्को वायदो कर ते इंशाअल्लाह मदीने वाले जी सुन्नत पे अमल कर बेटा ही सोने फरमाया था पाणे ई तुम होत पर हां तो कुछ अग भरी मता चे बलोच त कमीरी करम तो सरकार पाण कंदा न करीम आहिन पाण करम कंदा पर कुछ असां के तो विक वधाइण जेको टुकर खाऊं था सो टुकर मल्हाए त ॾेखारी मदीने वाले जो टुकर मिलियो या न मिलियो हुजूर जे सदके परजू था या न हां वो उन्हें जे जो खाए पो ते जो गाए पो उन्हें महबूब जी फरमा बरदारी भी कबीर चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अन्या मुबसा सल्लल्लाहु सही बुखारी में सही मुस्लिम में हदीसा मुस्तखरज अबी अवाना में यह रिवायत हजरत सहल बिन साद साइदी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे हबीबन फरमाया ला यदखुलनल जन्नत मिन उम्मती 70 अल्फन औ 700 मुझी उम्मत जा 70,000 मानू बिना हिसाब जे जन्नत रे वेंदा मुतमासिकून आखिजुन बादुहुम बादा ये 70,000 एक वे जे हथ हथन में 70,000 ये जो कतार में हुंदा हिक बे खां पाण न जुदा कंदा मगर कयो वतन बिरद न छिनन पाण में पसो पखियन मानुन आमेठ ये जो हथ हथ में मिलल हुंदन मुतमासिकून आखिजून बादुहुम बादा ला यदखुलु अव्वलुहुम हत्ता यदखुलु आखिरुहुम ये हथ हथन में हुंदा उन जो अक्यों जन्नत में विंदो तुम जो पोयों जन्नत में सुभान अल्लाह हिकड़ो भी रहंदो न साईं फरमाइन था वजूह मला सूरतिल कमर लैलतल बद्र उन जो सूरतूं ये हुंदियूं जे चोटी दी रात जो चंड रोशन ये अल्लाह जा वली हुंदा ये खुदा जा दोस्त हुंदा जन दुनिया में उन्हनि जी दामन छली जन उन्हनि जी दुनिया में दामन पकड़िया क़यामत में रब उन्हनि जे सदके इन्हनि खे भी जन्नत ओ सिंधी में चदा या मुर्स थी या मुर्सन जे पाड़े में या वली थी या वलियन सा मोहब्बत वारो थी वलियन सा निस्बत मोहब्बत रख नबी जे घराने सा मोहब्बत रख नबी जे असहाबन सा मोहब्बत रख पंजतन पाक सा मोहब्बत रख गुनाहन का बुरायन का बचण जी कोशिश कर सोने नबी जे सुन्नत शरीयत वाले रस्ते ते हलण जी कोशिश कर उम्मीद आ त मदीने वाले जे शफाअत जो हक़दार कंदो
वो ॾींहुं थींदो ये सारी जमायत मदीने वाले साईं जे साथ में हूंदी सोने नबी जी शफाअत जे हक़दार हूंदी ऐं अला कंदो मटियारी वाला गॾिजी हली जन्नत जा मज़ा माणींदासीं आराम से थोड़ो मुस्तफा जाने